वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। गुरु रूप साध संगत जी अज पांटवी पौड़ी जो उच्चारण पढ़ंदा सी ऐं उन जो विचार भी संगत के सामने कंदा सी। गावे को ताण होवे किसे ताण, गावे को दात जाने निशान, गावे को गुण वडियाई आचार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तन खे, गावे को जी ले फिर दे, गावे को जापे दिसे दूर, गावे को एक हादरा हदूर। कतना कथी नावे तोट, कथ कथ कथी कोटि कोट कोट, दे दा दे लय दे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाए, हुक्मी हुक्म चलाए राम, नानक बिगसै वे परवान। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। गुरु रूप साध संगत जी इन टी पौड़ी में भी साहिबन आखिरी में छा चयो आहे, हुक्मी हुक्म चलाए राह, नानक विगसे वे परवाह। तो सतगुरन जेकी हुक्म जी व्याख्या कई आहे, ॿी पौड़ी में सतगुरन हुक्म जो खुलासो कयो आहे। हुक्मी होवन आकार हुक्म न कहया जाए, हुक्मी होवन जी हुक्म मिले वडियाई, हुक्मी उत्तम नीच हुक्म लिख दुख सुख पाइए, एक ना हुक्मी बख्शीश एक हुक्मी सदा पाइए। हुक्म अंदर सब को बाहर हुक्म न कोए, नानक हुक्म जे बुझे त होमे कहे। जैं हुक्म जो विचार कयो उनके अंदर में होमे जी का गुंजाइश न है, तेरे हुक्म के सोझी ईंदी आहे। हाणे उन हुक्म जी व्याख्या इंसान जुगन खां कंदो आयो आहे, जुगन खां उन हुक्म जी वर्णन कंदो आयो आहे। इन पौड़ी में गुरु नानक सच्चे पातशाह जी उहा ॻाल्हि ॿुधाई आहे, कंहिं परमात्मा जी ताक़त खे गायो, गावे को ताण होवे किसे ताण। कंहिं कंहिं में उहा समर्थ आहे जो उनजी ताक़त गाईंदो आहे। गावे को दात जाने निशान, जॾहिं त कोई उनजी दात खे गाईंदो आहे ऐं उनजी दात में ई उनजी रहमत जो निशान ॾिसंदो आहे। गावे को गुण वडियाई आचार, कोई उन्हनि जे गुणनि जी उन जूं वॾियाई सुहिणियूं वॾियायूं बयानु कंदो आहे ऐं उहे ॻाईंदो आहे। गावे को विद्या विखम विचार, कोई वीचार कंदो आहे विद्या जो, शास्त्रनि जो पाठ कंदो आहे ऐं वीचार करे उनखे ॻाईंदो आहे। हिते वध चार जो मतिलब चार न आहे, चार छो जे चार खे कोई भी मात्रा न लॻल आहे। चार जो मतिलब आहे सुहिणो सुंदर। तो सतगुरु सच्चे पातशाह जी ॿुधाइनि था, कोई उनजे गुणनि जो सुहिणी वॾियाईनि जो वीचार कंदो आहे। गावे को गुण वडियाई आचार, गावे को विद्या विखम विचार, कोई विद्या द्वारा उनखे ॻाईंदो आहे, कोई उनजे गुणनि जो वीचार करे उनखे ॻाईंदो आहे, कोई ईअं ॻाईंदो आहे गावे को साज करे तन खे, कोई ईअं ॻाईंदो आहे त परमात्मा ठाहिण वारो आहे ऐं वरी मिटाइण वारो आहे, उहो साजना कंदो आहे ऐं वरी मिटाए छॾींदो आहे। गावे को जी
लहे फिर दे। कोई ईअं ॻाईंदो आहे त उहो साह ॾींदो आहे इन संसार में पैदा करण वारो आहे, उहो साह ॾियण वारो आहे। गावे को जी लहे फिर दे। तो हू परम पिता परमात्मा के कोई ईअं ॻाईंदो आहे तो उहो मालिक अकाल पुरख इन शरीर के बणाइण वारो आहे ऐं सुहा करण वारो आहे, ख़तमु करण वारो आहे। ऐं कोई ईअं ॻाईंदो आहे उहो परमात्मा इन साह खे कढण वारो आहे ऐं वरी ॿियो साह ॾियण वारो आहे। मतलब गावे को जी लहे फिर दे। वो शरीर के साह ॾियण वारो आहे ऐं वरी उनखे मिटाइण वारो आहे। गावे को जापे दिसे दूर। कोई ईअं अंग ॻाईंदो आहे ऐं उनखे महसूसु कंदो आहे त परमात्मा परे आहे, परे आहे। पर कोई उहो उनखे कीअं ॻाईंदो आहे, गावे को वेखे हाज़िरा हज़ूर। कोई उनखे ईअं ॻाईंदो आहे त उहो हाज़िरा हज़ूर आहे, सभु थाई मौजूदु आहे। कथना कथी न आवे तू, कथ कथ कथी कोटि कोट कोट। तो सतगुरु सच्चे पातशाह जी इनमें ॿुधाइनि था त अहिड़ा करोड़े इंसान, करोड़ जीव, कथ कथ कथी कोटि कोट कोट इंसान आया उन्हीं परम पिता परमात्मा जे हुकुम जो वर्णन करण जी कोशिश कई ने, उन्हनि उपरालो कयो आहे। पर उन्हीं हुकुम जे वर्णन जी, बयान करण जी कोई भी लिमिट ना है, कोई भी अंत ना है, कोई भी उनजो अंत न पाए सघियो आहे। कथ कथ कथी कोटि कोट को, कथना कथी न आवे तोट। कंहिं बि उनजो अंत न पाए सघियो, उहो केतिरो वॾो आहे। उनजो सही स्वरूप न लभे सघियो आहे त उन हुकुम जो कहिड़ो आहे। त अॻिते गुरु महाराज ॿुधायो, देदा दे ले दे थक पाहे, जुगा जुगंतर खाई खाए। उहो ॾियण वारो दातार परमात्मा ॾींदो रहे थो। थाके नैन सरवन सुन थाके, थाकी सुंदर काया, जरा हाक दी सब मत थाकी, एक न था कसमाया। उहो परमात्मा ॾियण वारो आहे, ॾियण वारो आहे, ॾियण वारो। इंसान वठी वठी थकी पवंदो आहे, उहो ॾियण ॾींदे ॾींदे न थकंदो आहे। देदा दे लय दे थक पाए, जुगा जुगंतर खाही खाए। जुगन ताईं इंसान खाईंदो रहे थो, पर उन परम पिता परमात्मा पंहिंजे हुकुम में ई सृष्टि हलाई आहे। हुकुम ई हुकुम चलाए राव, नानक विकसे वे परवाओ। उहो रब, उहो परमात्मा हुकुम में ई सॼो संसार हलाए थो ऐं उहो पाण निरंकार बेपरवाह आहे। एॾी वॾी कार उहो कमाए थो, एतिरो कुझु उहो ॾिए थो, पर उहो हमेशह बेपरवाह रहंदो आहे। उनखे कंहिं क़िस्म जी कोई घबराहट न आहे, न ई कंहिंजी को फ़िक्र आहे। भुल चुक जी माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी